जीरो हर कंहिं जे रंधिणे में मौजूद ॿियनि सां गॾु अहम तरीन मसालो हूंदो आहे जंहिंखे खाधनि जो ज़ाइको ऐं ख़ुशबू वधाइण जे लाइ इस्तेमालु कयो वञे थो। आमतौर ते अछे जीरे जी भेट में महांगो हुजण जे करे माण्हू कारे जीरे जो इस्तेमालु घटि कंदा आहिनि, पर न रुॻो अघनि में घटि वधाई पर तासीर ऐं फ़ाइदनि जे हवाले सां बि ॿिन्हीअ में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं अॼु असां तव्हांखे कारे जीरे जा अहिड़ा फ़ाइदा ॿुधाईंदासीं जेके शायदि तव्हां अॻु कॾहिं बि न ॿुधा हूंदा। वज़न घटि करणु। कारे जीरे जे इस्तेमाल सां माण्हूअ जे वज़न में घणी तेज़ीअ सां घटिताई ईंदी आहे, जंहिं लाइ उनखे टिनि तरीक़नि सां इस्तेमालु कजे त अव्हां पंहिंजे वज़न में वॾे पैमाने ते लाथ आणे सघो था। नंबर 1, हल्के गरम पाणी सां गॾु। जेकॾहिं पाणीअ खे थोरो गरम कजे ऐं उन में कुझु दाणा कारे जीरे जा विधा वञनि ऐं उहो पाणी सुबुह सां निंड मां उथण वक़्तु नेराने पीतो वञे त वज़न में वॾे पैमाने ते लाथ अची वेंदी। नंबर 2, लीमे सां गॾु। कारे जीरे जे 8 खां 10 दाणनि ते लीमे जी रस जा कुझु फुड़ा हारिया वञनि ऐं पोइ उहो नुस्ख़ो ॾींहं में 2 भेरा इस्तेमालु कयो वञे त वज़न में वॾी लाथ अची वेंदी। नंबर 3, माखी ऐं लीमे सां गॾु। हल्के गरम पाणी में 8 खां 10 दाणा कारे जीरे जा पीही विझी उन में अधु लीमे जी रस ऐं थोरी माखी मिलाए नेराने उहो पाणी पीअण सां जिस्म जी चर्बी तेज़ीअ सां ॻरंदी आहे ऐं थोरे ई ॾींहंनि में वज़न घटिजी वञे थो। ॾंदनि जे सूर मां छुटकारो। कुझु दाणा कारे जीरे जा 1 कोप पाणीअ में मिलाए उनखे उॿारियो त जीरे जो काढ़ो तयारु थी वेंदो। उन काढ़े जूं गुरड़ियूं करण सां केॾो बि घणो ॾंदनि जो सूर हुजे उहो जल्दी घटिजी वेंदो आहे। ॿारनि जे पेट जा मसइला। ॿारनि जे पेट जे सूर ऐं पेट जे जीतनि मां जिंद छॾाइण लाइ कारे जीरे में थोरो अछो सिरको विझी उनखे उस ते सुकाइण लाइ रखो। पोइ उन पाउडर जी थोरी चपटी ॿारनि खे खाराइण सां न रुॻो ॿारनि जो पेट जो सूर ख़तम थींदो ऐं पेट मां जीत निकिरी वेंदा, पर उन्हनि जी मिटी खाइण वारी आदत बि निकिरी वेंदी। चमड़ीअ जा दाग ख़तम करणु। चहिरे ऐं चमड़ीअ जी ख़ूबसूरतीअ लाइ कारे जीरे खे पीही उन जो पाउडर ठाहे वठो। उन पाउडर खे थोरे पाणीअ में विझी पेस्ट ठाहे उहा पंहिंजे चहिरे ते हणी 15 मिंटनि ताईं छॾे ॾिजे। उन खां पोइ पाणीअ सां मुंहं खे साफ़ कजे त ख़ूबसूरतीअ लाइ जादुई असर ज़ाहिर थींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk